दोस्तों असां धरती टीवी जे मॉर्निंग शो जे सेट ते मौजूद आहियूं। तव्हांखे बैक साइड ॾेखारियूं पिया। ही मॉर्निंग शो आहे। होस्ट आहे सोराब सुमरो। असांजो अलीअज़र भाउ रिहर्सल पिया कनि कीबोर्ड वारे सां। तव्हांखे सेट ॾेखारियूं पिया। मॉर्निंग शो जो सेट ही आहे। लाफ्टर हाउस बि इन ई सेट ते थींदो। साम्हूं लाफ्टर हाउस थींदो ऐं धमाधम प्रोग्राम जेको आहे धरती जो जी दोस्तों मॉर्निंग शो हले पियो। असां बिहाइंड द कैमरा जे वेठा आहियूं। होस्ट सोराब सुमरो ऐं वाहिद रज़ा भी मौजूद आहे। सिंगर अलीअज़र मौजूद आहे। दोस्तों ही स्टूडियो है धरती टीवी जी। इतने लाफ्टर हाउस भी थींदो है। काफ़ी प्रोग्राम हिते थींदा आहिनि। स्टूडियो वॾी आहे।